अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे शायर मंज़ूर मगी जी ख़ूबसूरत शाइरी। उहा शाइरी जंहिंमें प्यार मोहब्बत जूं ॻाल्हियूं त आहिनि ई आहिनि, पर सिंध जो दर्द बि समायल आहे। मंज़ूर मगी लिखे थो, सॼी सिंध अॻवा, अमन प्यार अॻवा, फणियूं तेल सुरमा ऐं सींगार अॻवा, सिंधी न्याणियूं बालक ॿुढा ॿार अॻवा, कलमकार उस्ताद फ़नकार अॻवा, ही शागिर्द हारी ऐं मज़दूर अॻवा, ही रेढार बकरार मेहार अॻवा, जबल समुंड पाणी सिंधू जा किनारा, बनियूं ॿार बंदर ऐं वापार अॻवा, दरसगाहूं मकतब कुले कुतब खाना, नज़रिया फ़िक्र फ़हम उफ़कार अॻवा, आ सिंधियुनि जी तारीख़ तहज़ीब अॻवा ऐं ॾाहर भिटाई जा किरदार अॻवा। ॿियो मंज़ूर मगी मां छा छा ॿुधायां, हवाऊं फ़िज़ाऊं ऐं हुबकार अॻवा। चो तरफ़ हाण बरपा बशर थो ॾिसां, सिंध जो सुञ हर हिकु नगर थो ॾिसां, कुझु कलमकार का कहल कर क़ौम ते, छो त धरती धणी दर बदर थो ॾिसां, काल्ह कींझर में कुॾंदा हुआ जे कठे, सभु विढ़ियल पाण में से वगर थो ॾिसां, ही ज़ुल्म सरासर वॾो वयल आ, गंदगी में गुलनि जो गुज़र थो ॾिसां, ज़िंदगी जे मसइलनि जो हल पेश कर, तुंहिंजी लिखणी में लेखक कटर थो ॾिसां, तुंहिंजी तरक़ी पसंदी वई लीका लंघे, तो मथां वहशतनि जो असर थो ॾिसां, जिन कुठा काल कूंदर ऐं असमत लुटी, पोइ बि तुंहिंजा से नूरे नज़र थो ॾिसां, सच ॿुधी रत छॾे छो वञे थो भला, तुंहिंजे चहिरे ते अहिड़ो पघर थो ॾिसां। रोज़ानो ही त रोल अचनि था, रोज़ानो ही त रोल अचनि था, साण खयों कशकोल अचनि था, केॾा सादा सूदा बणिजी चाढ़े मुंहुं ते खोल अचनि था, रूप मटाए तोता बणिजी ॿोलण मिठड़ा ॿोल अचनि था, ॼाण हवा खां आदम विछड़ियो, शैताननि जा टोल अचनि था, धरती दोज़ख थींदी हाणे, माओ ज़र पिस्तौल अचनि था, सुरंदा मुंहिंजे सिंधियड़नि ॾे, डोला वाॾुख डोल अचनि था, छो मंज़ूर पियो था गांजो, जाॻो हींअरे होल अचनि था। वार सॼ वेचारा थी पिया, धारिया सभु घर वारा थी पिया, ॾोही आख़िर कंहिंखे चइजे, दुश्मन पंहिंजा सारा थी पिया, जिन खे पंहिंजो सम्झी वेठसि, से ई अंदरि कारा थी पिया, पंहिंजा पंहिंजनि साण जो अटकिया, वेरियुनि खे अॼु वारा थी पिया, ॾींहं ॾिठे जो घर में धाड़ो, मारुनि लाइ मुंझारा थी पिया, मज़लूमनि जो मास चकींदे, मगर हाण मतारा थी पिया, अटकी अटकी हाय खॼनि था, साह बि ॼण तो धारा थी पिया, सचनि जे लाइ फाहियूं फटका, विख विख ते वसकारा थी पिया, मारण जा मंज़ूर ॾुखारा, नेण वही निसारा थी पिया। असांजे ज़हन में फॾो फ़साद फंद कोन्हे, असांजे मन अंदरि गारियूं गिला ऐं गंद कोन्हे, भले ज़माना असां ॾे छा बि चवंदो वत, हरू भरू बि दुनिया में सफ़ा को अंध कोन्हे, रूह सां रत ॾेई सुरत जो सत ॾेई, कंहिं अघे खे उजारण वॾी ॻाल्हि आहे, चो तरफ़ बाह मां इश्क आड़ाह मां, पाण पंहिंजो गुज़ारण वॾी ॻाल्हि आहे। सुरत साञह जा ख़्वाब पोखियां थो, आजपे जा गुलाब पोखियां थो, सिंध आज़ाद थियणी आ थींदी, अॼु उहे इनकलाब पोखियां थो, ग़ैर जे सवाल खे सटे मुंहुं ते, जोश जज़्बा जवाब पोखियां थो, इश्क ऐं इनकलाब साण खणी, सूंहं माणे सवाब पोखियां थो, ऐं मंज़ूर मगी सिंध अंदरि नींहं वारा निसाब पोखियां थो। धरती जो पहर आहे ज़िंदगी, मसइलनि जो शहर आहे ज़िंदगी, जो लथो गुम थी वियो कोन्हे लधो, अहिड़ो ऊन्हो बहर आहे ज़िंदगी, रोज़ पेरनि में थी ईंची भाट जे, ॼण त घर जो ॿोहर आहे ज़िंदगी, ज़िंदगी खे रुख़ नओं मंज़ूर ॾे, छा थियो जे ज़हर आहे ज़िंदगी। ही असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे शाइर मंज़ूर मगी जी इनकलाबी शाइरी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं, जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा
अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं ईअं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमकदम बणिजो। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं हिन इदारे खे कारोबारी बुनियादनि बदिरां क़ौमी ख़िदमत जे बुनियाद ते हलाए रहिया आहियूं। इन जे करे असांखे हिन इदारे खे हलाइण लाइ ऐं पेरनि ते बीहारण लाइ अव्हां जे माली सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमकदम बणिजो। अव्हीं असां सां ईमेल वसीले या व्हाट्सअप वसीले राब्तो करे सघो था। असांजी वेबसाइट तोड़े प्रोग्रामनि जे बैनर ते मुकमिल पतो मौजूदु आहे। असां सां राब्तो करियो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।